पंहिंजो सॼो जीवन चोरे बि तोखे तदीअ जो एहसास थियण कोन ॾिनो। ऐं तूं आहे जो मुंहुं मुंहिंजा जान थो चढ़ाए ऐं मुंहिंजे मरण जूं दुआऊं थो। बस हाणे बस, घणो हुयो मथो तो पे। हलो हल हल वञ आराम कर। हलो मूंखे लगे थो त तूं ईअं न वेंदे। मासात मुर्शिद साईं तोड़े मोकिलियो आहे। हाँ तो छा कयो तुम्हारे मुर्शिद के? हाँ मथे ते खणी घुमायासीं। ॾिसो मासाता ॾिसो, तोखे ख़बर आहे त मां सब कुछ बर्दाश्त करे सघां थो, पर मुर्शिद जे बारे में हिकु लफ़्ज़ भी बर्दाश्त नथो करे सघां। ख़बर आहे तुंहिंजी बि त तो वारे हुन मुर्शिदड़े बि त तव्हां ॿई केतिरा कंभू खान आहियो। बस हाणे बस। अरे मूंखे बि ख़बर आहे त तूं केॾो बुंडेल खान आहीं। मां थो चवां त मुर्शिद जो हिस्सो हिन त्रीअ ते रख, न त अहिड़ी हालत कंदोसीं जो पाण सब्जी थो। इसे जातो इते जो इते खपे, हाणे जो हाणे खपे। तरीवन गुंजे खिंचे आदो तरीवन किथे ये न थे। जो मां सफाई लीका लताड़े ऐं लिहाज खत्म करे छॾिया। गलती ना छो त तू हिन वक्त मुंहिंजे तॾे ते बीठल आहीं, मुंहिंजे तॾे ते। हाँ चाचा खुश आयो नी बा? हाँ बा गोठ दे सब खेल लगो पियो। हाँ चाचा तव्हां भी खुश आयो? धीअ तू भी चा कहीं नी?
हाँ चाचा मां भी ठीक आया आई मिट माइट तव्हांखे सलाम ॾींदा हुया अखियुनि ते धीअ, अखियुनि ते। चाचा मूंखे या कराची वञिणो, ख़बर नथम हुते केतिरा ॾींहं रही पवां। अधी कज़बानू खे अकेले घर में कीअं छॾे वञा, उन जे करे कुझु ॾींहं हिते अव्हां वटि रहंदी। पुट सिंगार ॿ अखर छा पढ़ियो, पाण खे वॾो काबर थो सम्झी। शाबस अथई अबा, शाबस अथई। अरे बाबा, मां त चाहींदुमि त कज़बानो सॼी उमिरि मुंहिंजे घर में रही पवे। अॻे पोइ हिन घर जी असुल मालिकाणी त हीअ आहे न। चाचा अदा जीअं तुंहिंजो कमकार ख़तम थी वञे न त वापसि मोटी अचिजांइ। कराची जा हालात सही न आहिनि। जंहिं भाव सां तो जहिड़ी भेण प्यार करण वारी हुजे ऐं उन जूं दुआऊं उन सां गॾु हुजनि, उन जे वार खे बि सेक न ईंदो आहे भेण। चङो चाचा, दुआ कजो। अला वाहे पुट, मुर्शिद भिटाई लतीफ़, मस्त कलंदर ऐं साईं नादर शाह बादशाह जी पनाह। चाचा अल्लाह ने गबान बा, अल्लाह ने गबान मुंहिंजा बचा। चाचा ॿियो ॿुधायो, ख़ुशि त आहियो न? अल्लाह जा एहसान आहिनि। तबियत कीअं आहे? ठीकु आहे। मां भी सॼी रात तमाक निभागे के गोले गोले छितो थी पियो लथो ई कोन। अॼु मां तुंहिंजे लाइ तमाक वठी आयो आहियां मामा। अबा तमाक वठी आए? हा हा चङो कई, हाणे हिनखे दुखायसि नी। राति खां वठी फूक बि न भरी आहे, मथो थो फिरे। कज़बानू आई आहियां छा? तूं वरी केॾी महिल नाज़ुल थी मुंहिंजो मतिलबु त आई आहियां। चो तोखे कहिड़ो एतराज़ आहे? मुंहिंजे चाचे जो घर आहे, कॾहिं बि अची वञी सघां थी। हा हा मुंहिंजे मामे हिन चई तुंहिंजे चाचे जो घर आहे, तुंहिंजी मर्ज़ी, जेॾी महिल दिलि चवई हली अच। मां त इएं मज़ाक पियो कयां थी, मज़ाक पियो कयां। मज़ाक पियो कयां थी, मज़ाक पियो कयां। तो साईं अदे काई खाने जी ॾियारी आहे धीअ। असांजो मुर्शिद साईं अमन शाह बादशाह। ॿिया सुजरा खान ॿाहिरों लंघण थियो पए, थोरी उञ लॻी, हिन जे करे हलियो आयुसि। हाणे जेकॾहिं ॿ ठुक थधे पाणी जा मिलनि बाबा
तका यहाँ ते छॾो पए बाबा थोड़ो पानी मुर्शिद साईं, थोड़ो पानी। वेहो वेहो बाबा साईं। ये शीशे जो गिलास धोई मुर्शिद के पानी पिया। शाबाश न मर के, जल्दी करो बा। मानी टिक्की मुर्शिद साईं। हा हिजाब कोने को मियां सोजरा खान जॾहिं दिलि कढियो हलिया ईंदासीं मानी खाइण, ज़रूरी ईंदासीं मानी खाइण। ख़लीफ़ा कीअं मियां सोजरा खान वॾो भागनारो आई जो मुर्शिद साईं तो वटि पाण हली आयो आहे। हक़ मुर्शिद। वॾो को मुर्शिद जे हथ में बार आहे। मां सम्झां थो तेरे पैर खोड़े दुआ करे रहो। हाणे मुंहिंजा बेड़ा पार